दोस्तों हुन सोढल खे कंहिं शइ जी बि ख़बर न आहे त पोइ न छा थी रहियो आहे, कमु किथे वञी पुॻो आहे। हू सिर्फ़ु पंहिंजे दोस्तनि सां उते सलाह सां पंहिंजा ई ॾुख वणींदो रहंदो। मूंसां हीअं थियो, सौट मुंहिंजे फ़ैसिले खे न मञियो, फलाण थियो, तॾहिं मूं हीउ क़दमु खयों। ऐं गुलपरी चवंदी मूंसां हीअं थियो, मुंहिंजी ख़ुशी अगरि ॾिसनि हा त मां हीउ क़दमु न खणां हा, फलाण टीर मटीर। हू माना पंहिंजा ॾुख सूर संडींदा रहंदा, सलींदा रहंदा उते सलार वारनि सां। ऐं सोडल खे इहा बि ख़बर न आहे पोइ अली ख़ान सां छा थियो ऐं जेको आहे पोइ न जेको मसिलो केतिरो वधियो केतिरो न वधियो, हुन खे पंहिंजी टेंशन लॻी पई आहे। अॼुकल्ह दौरु ई अहिड़ो आहे, हर को पंहिंजी कशमकशा में फाथो पियो आहे। बहरहाल बाद में जॾहिं सोडल खे ख़बर पवंदी पोइ न अली ख़ान सां बि मसिलो थियो आहे, विड़िया आहिनि ऐं का ख़बर न आहे छा थियो आहे। वधीक हू पोइ भॼण जी कोशिशि कंदो त मां वञा सौट वारनि ॾे, भली सौट मूंखे मुराद मारे छॾे, लेकिन मां हुनखे अकेलो छॾे आयो आहियां। पोइ सोटल खे ख़बर पवंदी त मां ग़लति कयो आहे, अहम तरीन ग़लति कयो आहे। मंसूर ख़ान इहा ई ॻाल्हि कंदो मुराद खे, इहो कमु रहदनि वारनि जो थी सघे थो या मीर जाफ़र जो तव्हांखे विढ़ाइण जे चकर में पोयां मीर जाफ़र जा हथ थी सघनि था। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते, जेसि तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे महिरबानी करे असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ऐं दोस्तनि ॾे हिन जी लिंक बि शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।